ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालू डिप्टी कमिश्नर दादू फ़याज़ हुसैन राहू जो मेहर पहुतो सब जेल फिल्टर प्लांट स्कूलन कम्युनिटी सेंटर जो दौरो भाण जे वापारनि सां मुलाक़ात डीसी दादू मेहर पहुची मेहर सब जेल जो दौरो करे कैदियुनि खां मसला मालूम कया। उन मौक़े ते सब जेलर ज़ुल्फ़कार मैसर लियाकत कलोड़ो गुलज़ार साहिड़ गॾु हुया। मुख्तियारकार ऑफिस मेहर में ऑफिसरन असिस्टेंट कमिश्नर मेहर मौलादात दुरानी मुख्तियारकार गुलाम यासीन पवर असिस्टेंट मुख्तियारकार मेहर बशीर अहमद दहर ज़राअत जे डिप्टी डायरेक्टर लियाकत सोलंकी सां गॾजाणी कई। गॾजाणी बाद मेहर जे भाणजे डीलरनि ऐं वापारियुनि राकेश हिंदूजा नूर नबी ख़ासकिली ज़ाहिद पाही ऐं ॿियनि सां बि मुलाक़ात कई। मेहर में आबादगारनि ऐं हारियुनि जे भाण जी हथरादू अघनि बाबति शिकायत ते वापारियुनि खे हिदायत कई त सरकारी अघ ते भाण विकिरो कयो वञे। ॿीहर शिकायत मिलण ते कार्रवाई कई वेंदी। जंहिं बाद डीसी दादू गर्ल्स प्राइमरी स्कूल अब्दुल्ला कॉलोनी जी विज़िट करे मालूमात वरिती। अब्दुल्ला कॉलोनी में गैस न हुअण सफ़ाई ॾियण जी शिकायतुनि जो नोटिस पिणु वरितो। थेबा रोड ते फिल्टर प्लांट वाटर सप्लाई जो दौरो कयो। उन मौक़े ते पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खे सख़्त हिदायत कई त सफ़ाई कराए वञे ऐं जल्द पाणीअ जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। कम्युनिटी सेंटर जे दौरे दौरान नई तामीर थींदड़ इमारत जे कम जो जाइज़ो वरितो ऐं कम मुकमल करण जी हिदायत कई। न्यू सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी तालके न्यू सैदाबाद जे 20 सेकेंडरी स्कूलनि विच में क्रिकेट जा मुक़ाबला जनवरी में हैदराबाद डिवीज़न लेवल ते थींदड़ स्पोर्ट्स गाला लाइ टीम जी सिलेक्शन थींदी। मटियारी ज़िले जी टीम जोड़ण लाइ तालके सैदाबाद हाला मटियारी में सेकेंडरी स्कूलनि में मुक़ाबला कराए टीमूं सिलेक्ट कयूं वेंदियूं। उन बाद उन्हनि टीमनि जा पाण में मुक़ाबला कराए ज़िले मटियारी जी टीम जोड़ी वेंदी। जंहिं बाद हैदराबाद डिवीज़न जे समूरनि ज़िलनि मां सिलेक्ट थी आयल टीमुनि जे मुक़ाबले लाइ स्पोर्ट्स गाला हैदराबाद में जनवरी में थींदो जिते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे टीम क़ौमी टीम लाइ रांदीगर सिलेक्ट कंदी। उन मुक़ाबले लाइ 2 ग्राउंड बखर जमाली भली ॾिनो काका पंजो मोरो ऐं क़ाइमु कया विया आहिनि जिते टीमुनि जा पाण में 3 राउंड कराए मुक़ाबला कराया पिया वञनि। DAO एजुकेशन अमीर बख्श तो TO सैयद अशरफ शाह राब्ते करण ते ॿुधायो त तालीम सां गॾु स्कूलनि में रांदियूं करणु सिहतमंद सरगर्मी आहे जंहिंसां शागिर्दनि में स्कूल अचणु दिलचस्पीअ जो बाज़ बणिजे थो ऐं उन सां शागिर्दनि जी हाज़िरी में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। हिननि चयो त हैदराबाद में थींदड़ स्पोर्ट्स गाला लाइ बहितरीन टीम जी सिलेक्शन करण लाइ तयारियूं करे रहिया आहियूं। शागिर्दनि लाइ बि मौक़ो आहे त इहे शानदार कारकर्दगी ॾेखारे क़ौमी टीम जो हिसो बणिजनि। हिन चयो त पोएं साल बि असांजा 2 शागिर्द सिलेक्ट थिया हुया जेके क़ौमी टीम जी 16 सालनि खां घटि उमिरि वारनि जी टीम में खेॾी रहिया आहिनि। रिपोर्ट मातली अली जट बदीन गोलारची तलहार मातली टंडो बागो पंगरियो ऐं आसपास जे इलाक़नि में एंग्रो यूरिया ब्लैक ते विकिरो थियण लॻो। इंतज़ामिया ख़ामोश। बदीन जे इलाक़े में यूरिया भाण जी खोट बिल्कुलु बि नाहे पर ॾाढ ऐं बदमाशी कंदे हथरादू खोट पैदा करे उन्हीअ मां ख़ूब कारो नाड़ो कमायो पियो वञे। यूरिया भाण जेको फ़ी बैग 3600 रुपया हो सो ब्लैक ते 5000 रुपया फ़ी बैग विकिरो थी रहियो आहे। जेके लोकल डीलर या वापारी आहिनि उन्हनि मिली भगत करे यूरिया भाण खे ॿाहिरि मोकिलियो पियो वञे। हिन ब्लैक कारोबार में डीलरनि सां गॾु ट्रांसपोर्ट मालिका बि पिणु मुलविस आहिनि। हाणे सवाल उहो आहे त इन्हनि मागर मच्छनि ख़िलाफ़ कार्रवाई केरु कंदो। वाज़िह हुजे त एंग्रो यूरिया कंपनी रोज़ाना जी बुनियाद ते 7000 टन यूरिया भाण मार्केट में सप्लाई करे रही आहे। डीसी बदीन असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार बदीन जेकॾहिं वॾेरनि मीरनि पीरनि जी ख़ुशामद मां फ़ारिग़ थिया हुजनि त हिकु नज़र उन्हनि ते बि ॾियो। ग़रीब आबादगार हारी नारी लुटिजी रहियो आहे ऐं ब्लैक मार्केटिंग कंदड़ तबिको वधीक अमीर थी रहियो आहे। डीसी बदीन कमिश्नर हैदराबाद सेक्रेटरी सिंध ऐं जस्टिस हाई कोर्ट खे बदीन जे मज़लूम हारियुनि ज़मींदारनि पारां अपील आहे त ब्लैक मार्केटिंग कंदड़ माफ़िया मुसलसल पंहिंजो कमु जारी रखियो अचे। हेसी ताईं कंहिं हिक खे ब्लैक मार्केटिंग कंदड़ खे सज़ा नाहे मिली। मौजूदा सीज़न में ब्लैक ते भाण विकिरो कंदड़नि खे सज़ा ॾेई तारीख़ रक़म कई वञे। सकरण दावत इस्लामी जी तंज़ीमी गॾजाणी मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरण में थी गुज़री जंहिंमें दावत इस्लाम जी सूबाई अॻुवाण हाजी आमिर अतारी ज़िले निगरान कामरान अतारी ख़ुसूसी शिरकत कई। गॾजाणी में तालका निगरान मुख्तियार अली कुर्मी ऐं टाउन निगरान गुलाम नबी अतारी तंज़ीमी कारकर्दगी पेश कई जंहिं ते खेनि साराहियो वियो पर उम्मत जे असलाह लाइ अञा वधीक कमु करण ते ज़ोर भरियो वियो। ज़िले निगरान कामरान अतारी ॻाल्हाईंदे चयो त माण्हुनि खे ख़ासि करे नौजवाननि खे प्यार ऐं मुहबत सां दावत इस्लामी जी मदनी माहौल जे वेझो आणियूं छाकाणि जो हिन वक़्तु शराब जुआ ऐं ज़ना आम थी चुकी आहे जंहिंखे रोकणु असांजी अमा जी अख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे। उन्हनि नौजवाननि ताईं दावत इस्लामी जो पैगाम पहुचायूं ऐं खेनि मदनी मरकज़ फैज़ानी मदीना में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में शिरकत जो पाबंद कयूं। इंशाअल्लाह इज्तिमा जी बरकतुनि सां बहितर मुआशिरो जुड़ंदो। गॾजाणी में सलाह मशवरनि बाद ऐलान कयो वियो त हर सूमर जी राति पोएं पहर राति 4:30 वॻे तहजुद जी नमाज़ बाजमात अदा कई वेंदी ऐं रोज़ो पिणु रखियो वेंदो।
जेको सिलसिलो हिन सूमर खां शुरू कयो वेंदो। गॾु जाणवे शाज़ेब अल मदनी, आशिक हुसैन अल मदनी, फ़ियाज़ हुसैन अल मदनी, सैयद शबीर अहमद शाह, कारी फुरकान अत्तारी, अब्दुल खालिक अत्तारी, शकील अहमद अत्तारी ऐं काज़ी जावेद अत्तारी समेत ॿिया पिणु शरीक हुआ। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी जे डंगड़ो वाह जी किरियल पुल जी आहे, जेका डिस्ट्रिक्ट जेल मूमल जी माड़ी शुगर मिल समेत सवें ॻोठनि ऐं केतिरनि इलाइक़नि खे घोटकी सां मिलाईंदड़ आहे। कुझु वक़्तु अॻु में पुल जो अधु हिसो किरी पियो हो, हाणे समूरी पुल किरी पई आहे, जंहिं सबबि भरपासे जा हज़ारे रहवासी सख़्तु परेशान आहिनि। कुझु वक़्तु अॻु में पुल किरण जो घोटकी पटीशन दाख़िल कई। ज़फ़र वसीर जी अदालत नोटिस वॾे डिप्टी कमिश्नर घोटकी खे ऐं ईसी घोटकीअ जे पुल ठाहिण जो हुकुम ॾिनो। हिदायतूं पिणु कयूं हुयूं, मगर थियो कुझु बि कोन। नेठ अॼु पुल मुकमल तौर ते किरी पई आहे। कराची खां पोइ ॿियो नंबर टैक्स ॾींदड़ घोटकी ई आहे, मगर अफ़सोस जो हितां जे रहवासियुनि सां अॼु बि बुरो सलूक कयो पियो वञे। घोटकी जी मालिकीअ जी दावा त खोड़ सारियूं सियासी धुरियूं बि कंदियूं आहिनि। हाणे ॾिसजे त केरु थो हिन संगीन मामले ते नोटिस वठे। मूंखे नथो लॻे त को हिन अवामी मसइले जो जल्द तदारक थींदो। इंतिज़ामिया खे अखि पटणु घुरिजे। इलेक्शन बि वेझो थी आई आहे। इलेक्शनी भोतारनि खे बि हिन पुल बाबति सोचणु घुरिजे। आसपास जे समय ॻोठनि जे हज़ारनि माण्हुनि जो सिर्फ़ु उहो हिकु ई रस्तो हो जेको पुल किरण सबबि ख़तमु थी वियो। संजोरो रिपोर्टर हैदरबख्श जांग वरियामाणी हाउस संजोरो में ख़लीफ़े वरियाम फ़कीर वरियामाणी पारां पीर साईं पगारे सरदार छठ धणीअ जी 95 सालगिरह मल्हाई वई। तफ़सील मूजिबि संजोरो शहर जे वरियामाणी हाउस में पीर पगारे छठ धणीअ जी 95वीं सालगिरह मल्हाई वई। 95 पौंड जो केक कटियो वियो, जंहिंमें ज़िले सांगड़ जे मौजूद शख़्सियतनि शिरकत कई, जंहिंमें अॻूणे MNA हाजिर ख़ुदा बख़्श राजड़ दस्तगीर राजड़ फ़ैसिला कमेटीअ जे अॻवान पीर बख़्श जूणे जो वकार जट अॻूणो MPA सईद ख़ान निज़ामाणी मुराद अली निज़ामाणी खां अलावा सांगड़ ऐं संजोरो जे साफ़िन हिंदू बिरादरी शहरी ताज संजोरो तालका प्रयास क्लब संजोरो समेत शहर संजोरो जे अवामी हुर्जमा जे वॾी तादाद में शिरकत कई। अवाम खे ख़िताब कंदे ख़लीफ़े वरियाम फ़कीर वरियामाणी चयो त असांखे पीर साईं पगारे छठ धणी उहो सबक़ु ॾिनो आहे त अवां हमेशह अवाम जी ख़िदमत कंदा रहिजो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिजो। ऐं असां पीर साईं पगारे जी हिदायत ते अमल कंदे असां पंहिंजी जमात खां अलावा संजोरो जे शहरनि जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे ऐं कंदासीं। उन खां पोइ आयल महिमान लंगर जो बंदोबस्तु पिणु कयो वियो ऐं आख़िर में मुल्क ऐं तमामु इंसान ज़ात लाइ आलमन सगोरन दुआ घुरी। मीरपुर ख़ासि यूरिया भाण अणलब थी वियो। नओं कोट रोशनाबाद आहोरी फज़ल भंबरो समेत पूरे तालके छॾे में चेट जी पोखई वारो अमल शुरू थियण शर्ती यूरिया भाण अणलब थी वियो आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त नओं कोट में झॾो जे बाअसर डीलरनि यूरिया भाण ॻुझनि भांडनि में लिकाए ब्लैक मार्केटिंग शुरू कंदे यूरिया जे 3200 में विकिरो थींदड़ ॿोरीअ जो अघु वधाए 5100 खां 5200 ताईं मुक़ररु करे छॾियो आहे, जंहिं सबबि आबादगार ॿुॾड़ जो शिकार बणिजी विया आहिनि। उन हवाले सां मुतासिर आबादगारनि होश मोहम्मद गशकोरी, खेमचंद भील, लालजी भील, बशीर कशकोरी ऐं ॿियनि ॿुधायो त हिकु त मथां खां यूरिया जी खोट ॿुधाई पई वञे, ॿियो वरी नओं कोट ऐं झॾे जा डीलर यूरिया भांडनि में लिकाए हथ ठोकिया रेट मुक़ररु करे विकिणे रहिया आहिनि, जेका असां नंढनि आबादगारनि सां सरासर ज़्यादती ऐं ज़ुल्म आहे। हिननि निगरान वज़ीर आला खां मुतालबो कंदे घुर कई त नओं कोट ऐं झॾे जे वॾनि डीलरनि ख़िलाफ़ क़दम खणी भाण जी ब्लैक मार्केटिंग बंदि कराए इंसाफ़ कयो वञे। ऐवान सहाफ़त सूमार मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो मेहर में बोर्ड मुतासिर लाइ आयल रक़म जी कटौती खांगी बैंक जे मुलाज़मनि जो ख़राब रवैये तज़लील ऐं करप्शन ख़िलाफ़ बोर्ड मुतासिर ऐं जिस्कम पारां एहतजाजी मुज़ाहिरो बैंक मैनेजर खे हटाइण जी घुर। ख़बर मूजिबि मेहर में इस्लामी बैंक पारां बोर्ड मुतासिरनि जी जाइनि लाइ आयल पैसनि लाइ अकाउंट खोलण ऐं रक़म ॾियण वारे कम में रिश्वत वठण बोर्ड मुतासिरनि जी तज़लील ऐं करप्शन ख़िलाफ़ जिस्कम पारां इजाज़ फोसो वहीद अली मैसर मंजूर गाइंचो बख़्त ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी बैंक अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हिननि जो चवणु हुयो त सरकार पारां मेहर तालके जी बोर्ड मुतासिरनि जी जाइनि ठाहिण लाइ आयल पैसनि जी रक़म जारी करण ऐं उन जो अकाउंट खोलण लाइ इस्लामी बैंक खे मुक़ररु कयो वियो आहे, पर बैंक इस्लामी जो अमलो मुतासिरनि खे रक़म जारी करण लाइ रिश्वत वठी रहियो आहे। हर मुतासिरनि खां 5000 रिश्वत वरिती पई वञे। हर मुतासिर लाइ आयल रक़म 75000 मां 70000 रुपया ॾिना पिया वञनि। बैंक अॻियां लाइन में बीहारे लाइ बि को सिस्टम नाहे। अमलो मुतासिरनि जी तज़लील करे रहिया आहिनि ऐं मुतासिरनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठी रहिया आहिनि। हिननि घुर कई त मेहर में इस्लामी बैंक में रिश्वतखोरी कटौती करप्शन जो नोटिस वठी मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर 27 नवंबर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम NID राउंड जे सिलसिले में सिविल अस्पताल नौशरो फ़िरोज़ खां जागरूकता रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़ मोहम्मद अरसलान सलीम, DHO नौशरो फ़िरोज़ डॉक्टर असद अली कलहड़ो, सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो, AMS
डॉक्टर सईद अहमद जालवानी, डॉक्टर लुबना घांगरो फोकल पर्सन डॉक्टर विजय ऐं ॿियनि कई। उन खां अॻु डीसी नौशरो फ़िरोज़ रिबिन काटे मुहिम जो आगाज़ कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त हिन मुहिम दौरान पैदाइश खां 5 सालनि ताईं जे 3,36,165 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वेंदा। उन सिलसिले में 988 टीमूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि जेके घर घर वेंदियूं। अॻवाणनि वालिदैन खे अपील कई त टीमुनि सां भरपूर ताउन कनि, जॾहिं त DHO नौशरो फ़िरोज़ हेल्थ वर्कर्स ऐं अस्पताल अमले सां गॾु पोलियो जा कतरा पियारे मुहिम जो आगाज़ कयो ऐं चयो त तमामु वालिदैन पंहिंजनि मासूम ॿारनि जेकी पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं जे हर ॿार खे पोलियो खां बचाव जा कतरा ज़रूरु पियारियो। असांजूं तमामु टीमूं तव्हांजे इलाइक़े में मौजूदु हूंदियूं। तमामु इलाइक़े वासी मौजूदनि टीमुनि सां ताउन कनि ऐं पोलियो जहिड़े ख़तरनाक बीमारी खां पंहिंजनि ॿारनि जी ज़िंदगी महफ़ूज़ बणाइनि ऐं माज़ूरी खां बचाइनि। ठुल रिपोर्ट फैसुम रोठुल लग मीरपुर बुरडो में 3 ॾींहं अॻु बुरड़ा बिरादरी जे सरदार सदाम हुसैन खान बुरडो जे बंगले ते महर बिरादरी जे नौजवान जान मोहम्मद महर पारां हमिलो करे महिमान खे ज़ख़्मी करण ते महर बिरादरी जी मौजूद शख़्सियत सरदार खान महर 5 माण्हुनि सां गॾिजी मेड़मेंत काफ़िलो वठी सरदार सदाम हुसैन खान बुरडो वटि पहुची विया। उन मौक़े ते महर बिरादरीअ जो चङो मुड़ुसु सरदार खान महर बयानु कयो त नौजवान जान मोहम्मद महर जो ज़हनी तवाज़ुन सही नाहे, हू पंहिंजे वस में न हूंदो, उन करे हिनखे माफ़ कयो वञे। उन मौक़े ते सरदार सदाम हुसैन खान बुरडो ऐं बाबू अब्दुल कादिर बुरडो मेड़ खे मान ॾींदे चयो त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन सही नाहे त तव्हां हिन जो इलाजु करायो ऐं चयो त मेंटल जान मोहम्मद जे मीरपुर बुरडो में अचण ते पाबंदी आहे। बाबू अब्दुल कादिर खान बुरडो चयो त सरदार सदाम हुसैन खान बुरडो पारां मीर सरदार खान महर खे मान ॾींदे नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे असां हिन खे बख़्श कयूं था। सिविल अस्पताल मीरपुर ख़ास जो ओल्ड एमरजेंसी वार्ड हिकु भेरो वरी बंदि कयो वियो। तक़रीबन 2000 रोज़ मरीज़ हर रोज़ 24 कलाकनि में अचनि था। जीअं त न्यू सिविल अस्पताल तमामु परे आहे, उन करे शहर खे रिक्शा जो भाड़ो 500 रुपया घुर्बल आहे। उहो वाहिद पुराणो एमरजेंसी वार्ड आहे जेको सॼे शहरनि खे सहूलियत मिले थी, जेको पिणु बंदि करे छॾियो आहे। अहमद राजपर भट्टी ऐं ॿियनि खां पुछी पुराणे सिविल अस्पताल जी एमरजेंसी जो दरवाज़ो खोलियो। उते मरीज़नि जो वॾो अंग मौजूदु आहे पर अमलो मौजूदु न आहे। गुज़िरियल 8 महीननि खां 3 शिफ्टुनि में हिते हिकु बि डॉक्टर न आहे, जॾहिं त सीनियर हेल्थ केयर टेक्नीशियन ऐं ॿियो अमलो एमरजेंसी अस्पताल हलाए रहियो हो ऐं अॼु बि इहे ई न पहुता। शहरनि चेयरमैन ज़िले काउंसिल मीर अनवर ख़ान टालपुर खे फ़ोन कयो। डिवीज़नल कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो आहे त पुराणी सिविल अस्पताल जी एमरजेंसी खे फौरी तौर ते खोलियो वञे ऐं 3 शिफ्टुनि में जदीद तिबी सहूलतूं ऐं डॉक्टर फराहम कया वञनि। ऐवान सहाफ़त सूमार समय जो ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर लगुट अला ॾिनो तीवणो जो रहवासी इस्लामिक NGOs तंज़ीम जे इंचार्ज वसीम अबड़ो ख़िलाफ़ एहतजाज कयो। तफ़सील मूजिब मेहर लगुट अला ॾिनो तीवणो जे रहवासी अज़ीज़ुल्लाह ख़ास के लिए एहतजाज कंदे छो त इस्लामिक NGOs इंचार्ज वसीम अबड़ो पंहिंजा एजेंट मुक़रर करे छॾिया आहिनि जेके घर सर्वे करण जा 10-10 हज़ार वठी मनपसंद माण्हुनि जा नाला सर्वे करे रहिया आहिनि। हक़ीक़ी मुस्तहिक़नि जा नाला लिस्ट में शामिल न पिया कया वञनि। ॻोठ वारनि वसीम अबड़ो ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी एहतजाज बि कयो आहे। हू चवे थो त मुंहिंजे एजेंट सां राब्तो कयो, असां ॻोठाणनि सां गॾिजी वसीम अबड़ो ख़िलाफ़ कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदासीं। मां इस्लामिक NGOs इंचार्ज अरसलान ऐं ज़ैन पठान खे अपील थो कयां त रिश्वत एवज़ घर सर्वे कंदड़ वसीम अबड़ो ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॻोठ जी हक़ीक़ी मुस्तहिक़नि जा नाला लिस्ट में शामिल कया वञनि। न्यू सईदाबाद रिपोर्ट ज़हीर अहमद सोलंकी। न्यू सईदाबाद प्रेस क्लब जे अॻियां शहरनि जो सिंध मुस्लिम लीग नून जे नाइब सदर राव मोहम्मद असलम राजपूत ऐं सोलंकी बिरादरी जे अॻवान लाला असद सोलंकी जी अॻवानी में अमीर अली दिल जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। वार्ड को कमु कंदड़ शहरी ख़ुदाबख़्श सोलंकी खे तशद्दुद करे बेहोश करण ऐं बेहोश थियल खे पंहिंजी ओताक अंदरि बंदि करे छॾण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हिननि मीडिया खे ॿुधायो त अमीर अली दिल ऐं उन जो भाउ अहमद अली दिल पाड़े वारनि खे बिना कंहिं सबब जे घिटिन मां गुज़रण दौरान गारगंद ऐं मारकुट कंदा रहनि था। शहरी पुलिस खे शिकायतूं कनि था त पुलिस को बि अज़ालो करण जे लाइ तयारु नाहे। हिननि अमीर अली दिल ऐं अहमद अली दिल जी ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त अमीर अली दिल ऐं अहमद अली दिल सां संदसि मौक़िफ़ मालूम करण जी कोशिशि कई वई पर साणनि राब्तो थी न सघियो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। सिजावल सिविल अस्पताल जो अॻूणो मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर अमीर अहमद शाह मटियारी ओचितो दिल जो दौरो पवण सबबि फ़ौत थी वियो। संदसि जनाज़ा नमाज़ में PP ज़िले सिजावल जो सदर रेस मोहम्मद अली खान मलकानी, अॻूणो डिप्टी स्पीकर मैडम रिहाना लगारी, अॻूणो MP शाह हुसैन शाह शिराज़ी, अरबाब रमीज़ मेमण, डॉक्टर इकबाल मेमण, हाजी मोहसिन सिंधी, वाहिद परियार, सज्जाद अली शोरो, वापारी अॻवान न्याज़ मेमण, वॾेरो मोहम्मद बारण, अरबाब नजीबुल मेमण, शाहज़ेब
शाह बुखारी, हाजी कादिर बख्श लगारी, बादशाह शिराजी, हाजी मंठार लगारी, जफ़र हमीद मेमन, सरदार रमीज़ुल हक ज़ऊर समेत सियासी समाजी शहरन वॾे अंग में शिरकत कई। आख़िरी रस्मों अबाणे कब्रिस्तान में अदा कयूं। भानसईदाबाद रिपोर्ट मोहम्मद अली मेमन। भानसईदाबाद के मौजूद सियासी व समाजी शख्सियत सैयद कादिर बख्श शाह उर्फ सैयद हाजन शाह जो फर्जन साईं सैयद मोहम्मद शाह भानसईदाबाद शहर पहुंची मुख्तलिफ़ हंधनि ते ताज़ियतूं कयूं ऐं जंहिंमें ॻोठ कासिम अली ब्राह्मणी में ब्राह्मणी बिरादरी जे मौजूद शख्सियत रहित जुम्मन ब्राह्मणी सां संदसि भेण जी लाॾाणे ते संदसि सां मास्तर अनवर अली बुकेरो ऐं हाकिम अली बुकेरो जो भाउ मुमताज़ अली बुकेरो जे लाॾाणे ते संदसि सां मीरल लगारीअ जे भेणीअ ऐं शव्वाल लगारी जे वालिद जे लाॾाणे ते संदसि सां पीपी वार्ड नंबर 2 जो काउंसलर वली मोहम्मद उर्फ ॾाॾो सोलंकी सां संदसि मारोट मंज़ूर सोलंकीअ जे लाॾाणे ते ऐं उन खां पोइ सेवण शरीफ़ पहुची डॉक्टर नवीद अमन सुमरो सां संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियतूं कयूं जंहिंमें सैयद ज़मार अली शाह, सैयद कोड़ल शाह, सैयद मोहम्मद अली शाह, सैयद रोशन अली शाह, मुमताज़ अली मेमन, वॾेरो अनवर अली लाखो, मोहम्मद अली खुश्क, अब्दुल करीम उर्फ बाबड़ू मेमन, हाजी मोहम्मद ईसा जमाली ऐं ॿिया मोजिज़ पिणु मौजूदु हुया। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाए झरक लॻ इंडस अस्पताल हेल्थ न्यूट्रिक झरक साइड हाणे होमोग्लोबिन मलेरिया वेम जी टेस्टूं मौजूदु आहिनि। उन्हनि टेस्टनि जी का बि चार्ज फीस वग़ैरह न आहे ऐं मुफ़्त दवाऊं बि मौजूदु आहिनि। उन्हनि जी का फीस न आहे। कराची जा स्पेशल डॉक्टर ऑनलाइन मरीज़नि जी चकास बि कई वञे थी जंहिंजो टाइम सुबुह जो 8:30 खां 4:30 ताईं डॉक्टर मौजूदु आहिनि। सियासी समाजी अॻवान अकरम मेमन चयो त वधीक राब्ते लाइ डिस्पेंसर सुहेल तुर्क 0308388070 ऐं फील्ड वर्कर अकरम मेमन 030135255562 सां राब्तो करे सघो था। पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जे मुलाज़मनि जे एहतजाज के 208 ॾींहं थी विया। सकरन पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जी जिबरी बरतरफ़ कयल मुलाज़मनि जे एहतजाज के 208 ॾींहं थी विया जेके पंहिंजनि सननि नंढनि बचनि समेत इलामती बुख हड़ताल ऐं ऑफिस जे मेन गेट ॾाढो धरणो हणी वेठा। मुतासिर मुलाज़मनि जी अॻवानी कंदड़ मोहम्मद अमीन कीरियो ऐं नसरुल्ला चाचड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी जाइज़ ऐं मुसलसल एहतजाज बावजूदि वज़ारत नेशनल फूड सिक्योरिटी पारां अञा ताईं को बि इंसाफ़ न कयो वियो आहे। हिननि जो चवणु हो त असांखे मजबूर कयो पियो वञे त असीं को इंतिहाई क़दम खणूं जेको असीं सोचे बि रहिया आहियूं पर मीडिया ज़रिए उहो वाज़े करणु था चाहियूं त उन जा ज़िम्मेवार मिनिस्ट्री नेशनल फूड जा आला हकाम हूंदा ऐं सेक्रेटरी पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी हूंदो। असीं एतिरे अरसे खां परेशान हाल आहियूं। असांजा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। उन करे असां कंहिं महिल बि को ग़लति क़दम खणी सघूं था। असीं निगरान सरकार पाकिस्तान जी आला क़यादत सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी वज़ीर नेशनल फूड सिक्योरिटी खे अपील कयूं था त असां सां फौरी इंसाफ़ कयो वञे। किथे ईअं न थिए जो असां परेशानियुनि में पंहिंजूं ज़िंदगियूं हिन इदारे जे गेट आरो विञाए वेही रहूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो। घोटकी शहर में शराब सरेआम नेस्ले जे पाणीअ जी विकिरो थियण लॻो। अक्सर शराब जे दुकान ते नौजवाननि जी रश लॻल जॾहिं त शहर जे घिटियुनि में शराब जा कार्टून रखी चवण मूजिबि गुत्तो ॾेई राति करे नौजवान नस्ल खे तबाही जे किनारे आहे। जीअं नौजवाननि शागिर्दनि शराब वापराइण खां बची करे तालीम हासिल करे पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। टकरण शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे मालिक्यूलर बायोलॉजी ऐं जेनेटिक्स शोबे जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां यूनिवर्सिटी कैंपस में साइंसी मेलो लॻायो वियो जंहिंजो इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबाणी कयो। साइंसी मेले में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि पारां पंहिंजे शोबे जे प्रोजेक्ट्स जो नुमा कयो। वाइस चांसलर प्रोजेक्ट्स जे मायने दौरान उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सां मुख़ातिब थींदे चयो त अहिड़े क़िस्म जी साइंसी नुमाइशुनि सां साइंस जी ॼाण में इज़ाफ़ो थिए थो। हिन वधीक चयो त टीम मेंबर्स ख़ुसूसी तौर ते मालिक्यूलर बायोलॉजी ऐं जेनेटिक्स शोबे तरफ़ां लॻायल हिन साइंसी मेले सां शागिर्दनि में नओं जोश जॻाइण जी कोशिश क़ाबिले तारीफ़ आहे जंहिंसां शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पाण ते भाण सिखंदियूं। उन मौक़े ते डीन फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, डीन ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन प्रोफेसर डॉक्टर सलमान बशीर, रजिस्ट्रार ऑफिस अली ज़रदारी, डायरेक्टर फाइनेंस मंजूर अली सियाल, डॉक्टर नादिर रिन, डॉक्टर खालिद रिन, डॉक्टर अख्तर शर, डॉक्टर अफजल कंबवा, डॉक्टर मुनव्वर जरदारी, डॉक्टर आशिक जतोई, इमरान जतोई, सुहेल असलम खासकली, दस्तार अली चांडियो, मोहम्मद तोफेल मेमन, जब्बार बिरोई, शेर जमान भुट्टो ऐं डिप्टी डायरेक्टर पब्लिक रिलेशन काशिफ नूनारी पिणु मौजूदु हुया। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यू सईदाबाद वेझो हाला ब्रांच शाख खे 25 फुट घारो जुमो हाजाणो मुकमल पाणी हेठि 100 एकड़ ज़मीन फसल बि ॿुॾी विया। इतला बावजूद को बि आबपाशी अमलदार न पहुतो।
ओठाणनि इतला करे कुंभ लीमा रेग्युलेटर वटां शाख खे बंदि कराए ॿिया ॻोठ ऐं फसल ॿुॾण खां बचाए वरिता। घारे वारे हंध ते आबपाशी अमलदार न पहुता न ई घारे बंदि करण लाइ कोशिशूं वरितियूं हुयूं। ॿिए पासे आबादगारनि जो चवणु आहे त घारे सबबि शाख बंदि थियण करे फसलनि खे नुक़सान जो अंदेशो आहे। फौरी तौरु घारो बंदि न कयो वियो ऐं शाख चालू न कई वई त कायल फसल सुकी वेंदा। मनेड़ो में इरीगेशन खाते दादू डिवीज़न जे मुलाज़िम मोहम्मद बख्श डायरी प्रेस क्लब अची एहतजाज कंदे दाईंदे चयो त इरीगेशन सर्वेयर सज्जाद मुस्तफ़ा कोराई दारो खे हनीफ़ कोराई मूंखे चयो त असां हिकु प्लाटनि जी स्कीम जी शुरूआति कई आहे ऐं तूं 3 लख ॾे त तोखे प्लाट वठाए ॾियो। मूं मिस्कीन प्लाट लाइ बैंक मां व्याज ते पैसा खणी खेसि ॾिना जंहिंखे 3 साल गुज़रण जे बावजूद बि प्लाट न मिलियो ऐं न ई वरी रक़म वापसि कनि था। जॾहिं त संदसि ॾांहुं आउं क़ुरान पाक पिण खणी वियसि पर हिन का बि ॻाल्हि न मञी बेहतर मूंखे धमकियूं ॾेई ॿाहिरि कढी छॾियो ऐं चयाईं त ॿीहर पैसा घुरंदे त तोखे नौकिरी तां बरतरफ़ कराए कूड़े केस में जेल मोकिले छॾींदुसि। हिन इरीगेशन खाते जे सेक्रेटरी ऐं चीफ इंजीनियर DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मूंखे इरीगेशन खाते जे सर्वेयर सज्जाद मुस्तफ़ा कोराई खां पैसा वापसि वठी ॾियो। ॿी सूरत में रोडी केनाल में टपो ॾे ख़ुदकशी कंदुसि जंहिंजो ज़िम्मेवार सर्वेयर सज्जाद मुस्तफ़ा कोरा ऐं दारोगो हनीफ़ कोराई हूंदा। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो ठुल में 64 ॾींहं अॻु फ़ौरन हथां क़तल थी वियल दुकानदार हाफ़िज़ मौज़म नूनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रहबर चौक ते धरणो जारी रखियो वियो। उन मौक़े ते कामरेड जमाल जोश बुढ़ो सरवहान लाशारी फैज़ मोहम्मद नूनारी मुमताज़ अली बुढ़ो अली हसन बुढ़ो गुलाम रसूल किनरानी मोहम्मद बख्श ब्रोई आसिफ जमाल बुढ़ो मोहम्मद रहीम नूनारी मुमताज़ अली नूनारी अब्दुल हफ़ीज़ नूनारी सागर हिदायतुल्ला नूनारी ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 64 ॾींहं अॻु दुकानदार हाफ़िज़ मौज़म नूनारी खे फुर दौरान हथियारबंदनि सिधा फायर करे बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। पुलिस अञा ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त हाफ़िज़ मौज़म नूनारी जे क़तल ख़िलाफ़ रहबर चौक ते 64 ॾींहं खां धरणो जारी आहे पर पुलिस बोतारनि जी वांगार वहंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि चयो त जेसीं ताईं शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध फनकार इतिहाद तरफ़ां सिंध जे नाले वारे डायरेक्टर मुनीर ख़ान सियाल लाइ जी सिहतियाबी लाइ दुआ घुरी वई ऐं आला सतह जे इदारनि कल्चर डिपार्टमेंट ऐं सरहंदीअ वारनि खे लाइव सोशल मीडिया ज़रिए संदसि इलाज लाइ मदद जी अपील कई वई, जंहिंमें सिंध जो नाले वारे डायरेक्टर ज़फ़र खोखर फयाज़ लाशारी बहितरीन कॉमेडी उस्ताद गुलज़ार हकड़ो सीनियर एक्टर इमदाद सूमरो सिंध जे नाले वारे सिंगर अमानुल्लाह जमाली फ़हीम जमाली इल्ताफ़ जोगी कासिम शेख सद्दाम शेख रोशन वहीद शेख बहितरीन आर्टिस्ट मंजन मोलाई ऐं सोशल वर्कर निज़ामुद्दीन जोगी साफ़ी उस्ताद रियाज़ मीरानी ऐं ॿियनि खोड़ सारनि दोस्तनि शिरकत कई ऐं लाइव ते सिंध जा वॾा नाले वारा डायरेक्टर अदाकार पिण दुआ में शामिल रहिया। पारां सिंध फनकार इतिहाद सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिजावल में AC सिजावल जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ स्टाफ जो एहतजाज ऑफिस अॻियां बुख हड़ताल खेसि फौरी तौरु हटाइण जो मुतालबो। AC सिजावल जे बदकलामी स्टाफ के मारकुट ख़िलाफ़ मुलाज़िमनि पंहिंजा कम छॾे मुख़्तियारकार ऑफिस सिजावल अॻियां बुख हड़ताल करे AC सिजावल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते तपेदार आफ्ताब शाह सुपरवाइज़र नूर मोहम्मद खटी क्लार्क अली रज़ा मीरानी काशिफ मेमन इल्ताफ़ मेमन लियाकत सूमरो मुर्तज़ा मला ऐं ॿियनि चयो त AC सिजावल रिज़वान आलम शेख जॾहिं खां आयो आहे स्टाफ सां ग़लति रवैयो अख़्तियार करे थो, असांखे मुलाज़िमनि खे मारकुट ऐं गंदा लफ़्ज़ ऐं दादागिरी करे थो। असां हिन जे अहिड़े ग़लति रवैये मां बेज़ार थी पिया आहियूं। हिन निगरान हुकूमत ऐं DC सिजावल खां मुतालबो कंदे छो त अहिड़े बद अख़लाक़ AC खे फ़ौरन हटायो वञे। जेसीं ताईं हिनखे हटायो न वेंदो तेसीं ताईं असांजी तहरीक जारी रहंदी। ठारूशाह में क़ौम परस्त जमातनि पारां एकता ईद जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी। जागुरता रैली कढी वई। क़ौम परस्त जमातनि जिस्म SUP जे अॻवान एजाज़ सूमरो इरफान डायरी आलम वालादी रज़ा मोहम्मद बैन खलील शेर शहज़ादो अबड़ो ऐं ॿियनि मास्टर चंदर चौक खां रैली कढी प्रेस क्लब ते पहुता जिते अॻवाननि चयो त 3 डिसंबर असांजी क़ौमी ईद आहे। हर साल जी हिन साल बि भरपूर जोश ऐं जज़्बे सां एकता ईद मल्हाईंदासीं। उन लाइ पंहिंजनि ॿारनि खे अजरक जा वॻा ऐं टोपियूं वठी ॾेई रहिया आहियूं। हिननि चयो त 3 डिसंबर ते ठारूशाह में उठनि घोड़नि डांदनि खे सिंगारे अजरक ओढे भरपूर ईद जो ॾियारो मल्हायो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। सकरन शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में BBA ऐं BS प्रोग्राम्स में नई तालीमी सेशन लाइ दाख़िला भराए साल 2024 जी ऑनलाइन कंप्यूटर बेस्ड परी एंट्री टेस्ट में कैंपस में वरिती वई। रजिस्ट्रार आसिफ अली ज़रदारी डिप्टी रजिस्ट्रार मोहम्मद तुफ़ैल मेमण मूजिबि हिन साल 1700 जे लॻभॻि उम्मीदवारनि खे टेस्ट में विहण लाइ
अहल करार ॾिनो वियो आहे। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मुख़्तलिफ़ शोबनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, एजुकेशन, मीडिया स्टडीज़, केमिस्ट्री, जेनेटिक्स ऐं मॉलिक्यूलर बायोलॉजी जी इंग्लिश, सिंधी, इकनॉमिक्स, शुमारियात, फाइन आर्ट्स ऐं माइक्रोबायोलॉजी जे शोबनि में दाख़िला लाइ हिसो वरितो। यूनिवर्सिटी अख़्तियारनि पुरअमन तरीक़े सां दाख़िला टेस्ट कराइण लाइ समूरियूं तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि, जॾहिं त एसएसपी शहीद बेनज़ीराबाद पारां फुल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम करण में मुकमल तामुन कयो वियो आहे। ब्रेकिंग मीरपुर ख़ास एसएसपी मीरपुर ख़ास आदिल मेमन जे नोटिस खां पोइ बदीन समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां हैदराबाद रोड ते कार ऐं मोटरसाइकिल जी रेस शुरू कंदड़ अणॼातल नौजवाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। ट्रैफ़िक सार्जंट हैदर अली बलोच, PRO SP फराज़ सेतो ऐं इंचार्ज DIB जी अॻुवाणी में पुलिस गॾियल कार्रवाई करे हैदराबाद रूट जमड़ाऊ पुल ऐं सुपर मदीना खां रेस कंदड़नि कारुनि ऐं ड्राइवरनि खे गिरफ़्तार करे वरितो। एवान सहाफ़त सोमवार समय जो रिपोर्ट इमरान बलोच घोटकी पनो आकिल रेंज फॉरेस्ट कच्चे में कमनि जी कटाई शुरू थींदे ई RFO पनो आकिल रेंज फॉरेस्ट पंहिंजी टीम साण करे ॿेलनि जी ज़मीन ते पोखियल कमनि मालिकनि सां मीटिंग कई। रिश्वत 15,000 फ़ी एकड़ रेट मुक़ररु कयो वियो। जेको कब्ज़ागीर पैसा न ॾींदो उनखे कमनि कढणु न ॾिनो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पनो आकिल रेंज फॉरेस्ट जे ऑफिसरनि कचे जे बासर ओगाई जी औताक ते कब्ज़ागीरनि सां मीटिंग कई, जंहिंमें वाज़े कयो वियो त पनो आकिल रेंज जे ॿेलनि जी 30,000 एकड़नि खां मथे मुख़्तलिफ़ ॿेलनि जी ज़मीन ते कमनि जो फसल पोखियल आहे। जेको रिश्वत सां 15,000 फ़ी एकड़ न ॾींदो उनजो कमनि भिलायो वेंदो। जंहिंखां पोइ सेटिंग थी वई। उनखां पोइ DFO सखर होश मोहम्मद शहर जे हुकुम ते RFO आरिफ जागीराणी फॉरेस्टरनि ऐं फॉरेस्ट गार्डन खे 24 कलाक नौकरी करण जो हुकुम ॾिनो ऐं पाबंद कयो त जेको कब्ज़ागीर रिश्वत जा पैसा न ॾिए उनजो कमनि भिलायो वञे। वाज़े रहे त कब्ज़ागीरनि खां वरितल करोड़े रुपया रिश्वत सब फॉरेस्ट जे ऑफिसरनि जे पेट में वेंदी, जेको क़ौमी ख़ज़ाने खे वॾो नुक़सानु आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीराणी शिकारपुर साफ़ी रियाज़ मीराणी जे मारूट आसिफ अली मीराणी जे तॾे दे दुआए मग़फ़िरत लाइ डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब ऐं ख़ानन जतोई, किले बुल्ले जतोई, शहीद भुट्टो अॻवान सईद अहमद सूमरो सां गॾु शहर जा सियासी समाजी दोस्त जथे जी सूरत में साफ़ी फरीद फारूकी पिणु शिरकत कई। फरीदाबाद रिपोर्ट अली ऐं हसन चांडियो अॼु ॻोठ सेलरा में समाजी तंज़ीम स्पार्क एक्टेड पारां गवर्नमेंट गर्ल्स स्कूल ऐं गवर्नमेंट बॉयज़ स्कूल सेलरा में 200 ॿारनि में बैग, बुक ऐं पेंसिलूं तक़सीम कयूं वयूं। उन मौक़े ते फील्ड इंचार्ज सैयद मुमताज़ अली शाह, सोशल मोबिलाइज़र अली अब्बास चांडियो, सोशल मोबिलाइज़र अदी मारिया शाह, UC चेयरमैन ज़ुल्फ़कार अली अब्बासी, इमरान अली अब्बासी, हेडमास्टर सरवर डेरो, मोहम्मद रमज़ान छुटो, नियाज सेलरो, सरवर कल्होड़ो, रुस्तम सेलरो, नज़ीर सेलरो, साहिल अब्बासी, बाबर चांडियो, अब्दुल रसूल सेलरो, अब्दुल्ला सेलरो, असगर सेलरो ऐं ॿिया दोस्त मौजूद हुया। फरीदाबाद रिपोर्ट अली ऐं हसन चांडियो अॼु ॻोठ सेलरा में समाजी तंज़ीम स्पार्क एक्टेड पारां गवर्नमेंट गर्ल्स स्कूल ऐं गवर्नमेंट बॉयज़ स्कूल सेलरा में 200 ॿारनि में बैग, बुक ऐं पेंसिलूं तक़सीम कयूं वयूं। उन मौक़े ते फील्ड इंचार्ज सैयद मुमताज़ अली शाह, सोशल मोबिलाइज़र अली अब्बास चांडियो, सोशल मोबिलाइज़र अदी मारिया शाह, UC चेयरमैन ज़ुल्फ़कार अली अब्बासी, इमरान अली अब्बासी, हेडमास्टर सरवर डेरो, मोहम्मद रमज़ान छुटो, नियाज सेलरो, सरवर कल्होड़ो, रुस्तम सेलरो, नज़ीर सेलरो, साहिल अब्बासी, बाबर चांडियो, अब्दुल रसूल सेलरो, अब्दुल्ला सेलरो, असगर सेलरो ऐं ॿिया दोस्त मौजूद हुया। रिपोर्ट रियाज़ अली मीराणी शिकारपुर साफ़ी रियाज़ मीराणी जे मारूट आसिफ अली मीराणी जे तॾे दे दुआए मग़फ़िरत लाइ डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब ऐं ख़ानन जतोई, किले बुल्ले जतोई, शहीद भुट्टो अॻवान सईद अहमद सूमरो सां गॾु शहर जा सियासी समाजी दोस्त जथे जी सूरत में साफ़ी फरीद फारूकी पिणु शिरकत कई। रिपोर्ट इमरान बलोच घोटकी पनो आकिल रेंज फॉरेस्ट कच्चे में कमनि जी कटाई शुरू थींदे ई RFO पनो आकिल रेंज फॉरेस्ट पंहिंजी टीम साण करे ॿेलनि जी ज़मीन ते पोखियल कमनि मालिकनि सां मीटिंग कई। रिश्वत 15,000 फ़ी एकड़ रेट मुक़ररु कयो वियो। जेको कब्ज़ागीर पैसा न ॾींदो उनखे कमनि कढणु न ॾिनो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पनो आकिल रेंज फॉरेस्ट जे ऑफिसरनि कचे जे बासर ओगाई जी औताक ते कब्ज़ागीरनि सां मीटिंग कई, जंहिंमें वाज़े कयो वियो त पनो आकिल रेंज जे ॿेलनि जी 30,000 एकड़नि खां मथे मुख़्तलिफ़ ॿेलनि जी ज़मीन ते कमनि जो फसल पोखियल आहे। जेको रिश्वत सां 15,000 फ़ी एकड़ न ॾींदो उनजो कमनि भिलायो वेंदो। जंहिंखां पोइ सेटिंग थी वई। उनखां पोइ DFO सखर होश मोहम्मद शहर जे हुकुम ते RFO आरिफ जागीराणी फॉरेस्टरनि ऐं फॉरेस्ट गार्डन खे 24 कलाक नौकरी करण जो हुकुम ॾिनो ऐं पाबंद कयो त जेको कब्ज़ागीर रिश्वत जा पैसा न ॾिए उनजो कमनि भिलायो वञे।
वाज़े रहे त कब्ज़ागीरनि खां वरितल करोड़े रुपया रिश्वत सब फॉरेस्ट जे ऑफिसरनि जे पेट में वेंदी, जेको क़ौमी ख़ज़ाने खे वॾो नुक़सानु आहे। ब्रेकिंग मीरपुर ख़ास एसएसपी मीरपुर ख़ास आदिल मेमन जे नोटिस खां पोइ बदीन समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां हैदराबाद रोड ते कार ऐं मोटरसाइकिल जी रेस शुरू कंदड़ अणॼातल नौजवाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। ट्रैफ़िक सार्जेंट हैदर अली बलोच PROSP फराज़ सेतो ऐं इंचार्ज DIB जी अॻुवाणी में पुलिस गॾियल कार्रवाई करे हैदराबाद रूट जमड़ाऊ पुल ऐं सुपर मदीना खां रेस कंदड़नि कारुनि ऐं ड्राइवरनि खे गिरफ़्तार करे वरितो। एवान सहाफ़त सूमार समेजो सकरण शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में BBA ऐं BS प्रोग्राम्स में नई तालीमी सेशन लाइ दाख़िला बराए साल 2024 जी ऑनलाइन कंप्यूटर बेस्ड परी एंट्री टेस्ट में कैंपस में वरिती वई। रजिस्ट्रार आसिफ अली ज़रदारी डिप्टी रजिस्ट्रार मोहम्मद तुफ़ैल मेमण मूजिबि हिन साल 1700 जे लॻभॻि उम्मीदवारनि खे टेस्ट में विहण लाइ अहल करार ॾिनो वियो आहे। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मुख़्तलिफ़ शोबनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, एजुकेशन, मीडिया स्टडीज़, केमिस्ट्री, जेनेटिक्स ऐं मालिक्यूलर बायोलॉजी जी इंग्लिश, सिंधी, इकनॉमिक्स, शुमारियात, फाइन आर्ट्स ऐं माइक्रोबायोलॉजी जे शोबनि में दाख़िला लाइ हिसो वरितो। यूनिवर्सिटी अख़्तियारनि पुरअमन तरीक़े सां दाख़िला टेस्ट कराइण लाइ समूरियूं तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि, जॾहिं त SSP शहीद बेनज़ीराबाद पारां फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण में मुकमल तामुन कयो वियो आहे। ठारूशाह में कॉमपर्स जमातनि पारां एकता ईद जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी। जागरूकता रैली कढी वई। कॉमपर्स जमातनि जिस्म SUP जे अॻुवाण एजाज़ सूमरो, इरफान डायरी, आलम वालादी, रज़ा मोहम्मद, बैन खलील, शेर शहज़ादो अबड़ो ऐं ॿियनि मास्टर चंदर चौक खां रैली कढी प्रेस क्लब ते पहुता, जिते अॻुवाणनि चयो त 3 डिसंबर असांजी क़ौमी ईद आहे। हर साल जी हिन साल बि भरपूर जोश ऐं जज़्बे सां एकता ईद मल्हाईंदासीं। उन लाइ पंहिंजनि ॿारनि खे अजरक जा वॻा ऐं टोपियूं वठी ॾेई रहिया आहियूं। हिननि चयो त 3 डिसंबर ते ठारूशाह में उठनि घोड़नि डांदनि खे सिंगारे अजरक ओढे भरपूर ईद जो ॾियारो मल्हायो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। सकरण में सरकारी तौर रजिस्टर्ड समाजी तंज़ीमुनि जे गॾु इजलास सोशल वेलफेयर जे असिस्टेंट डायरेक्टर आफ्ताब अहमद जमाली जी सदारत हेठि मुनक़द कयो वियो, जंहिंमें सकरण जे रजिस्टर्ड तंज़ीमुनि जे सरबराहनि शिरकत कई, जिन में हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे काज़ी जावेद सनाई, सेवा सिंध जे सैद कुर्बान अली शाह, हेल्पमेट जे इमदाद हुसैन मुगेरी, CDF जे अब्दुल हमीद आरा, औरत डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे मैडम परवीन सिद्दीक, शहरी इत्तेहाद जे निसार अहमद, ख़ास के लिए यंग वेलफेयर एसोसिएशन जे फ़हीम रज़ा जमाली, मॉडर्न एजुकेशनल वेलफेयर सोसाइटी जे माशूक मुगरी ऐं शहनाज वेलफेयर जी इनायतुल्ला चन्ना शामिल हुआ। उन मौक़े ते तंज़ीम पारां कारकर्दगी पेश कई वई, जॾहिं त सोशल वेलफेयर पारां खेनि सरकारी तौर ते थियल कमु कारनि जे तरीक़ेकार ऐं सालियानी रिपोर्ट पेश करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं ऐं खेनि पाबंद कयो वियो त हू अमले तौर तंज़ीमुनि खे मुतहरिक कनि। आफ्ताब अहमद जमाली उहो बि चयो त असीं तोड़े जो अवां तंज़ीमुनि जी कारकर्दगी मां मुतमइन आहियूं, पर अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। गॾजाणी में असिस्टेंट डायरेक्टर मुश्ताक अहमद जमाली, असिस्टेंट राव आबाद हुसैन, इमाम अली कीरियो, मुश्ताक खोखर ऐं ग़ुलाम नबी मल्ला पिणु शरीक हुआ। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समेत जो कमिश्नर फैसल अहमद अकीली, डिप्टी कमिश्नर डॉक्टर राशिद मसूद खान ऐं सिविल सर्जन जी कोशिशुनि सां ज़िले हेडक्वार्टर सिविल अस्पताल जे ऑपरेशन थिएटर खे जदीद आलात नस्बत करे अपग्रेड कियो वियो आहे। हिन सिविल अस्पताल जे दौरे दौरान हिदायतूं ॾिनियूं त हू सिविल अस्पताल में सहूलियतूं फराहम कनि। ग़रीब मरीज़नि जा वॾा ऑपरेशन कया विया, जंहिं बाद असां मथे ॼाणल अख़्तियारनि खे रिपोर्टूं मोकिलियूं हुयूं, जंहिं बाद चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर शहनाज लगारी, अकाउंट्स एंड प्रोक्योरमेंट ऑफिसर शेर मोहम्मद चांडियो ऐं टेक्निकल टीम जी मुशावरत सां डबल जदीद छत वारियूं लाइटूं लॻायूं वयूं। मौजूदा ऑपरेशन थिएटर में इलेक्ट्रोमैकेनिकल, ऑटोमेटिक टेबल ऐं ॿिया जदीद तिबी आलात लॻाया विया आहिनि। अॻु में सर्जन्स खे ऑपरेशन करण में मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो हो, पर हाणे वॾो ऑपरेशन बि आसानी सां करे सघजनि था। हिन वधीक चयो त डॉक्टर जी कोशिशुनि सां माजिद, डॉक्टर फिदा हुसैन, डॉक्टर इमरान, डॉक्टर लखराज, डॉक्टर अब्दुल रहमान ऐं टेक्निकल टीम पिणु हिन जिदोजहद में शामिल आहे, जेका ग़रीब मरीज़नि लाइ वॾी सहूलियत आहे। एवान सहाफ़त सूमार समेत ठुल रिपोर्ट फेस सूमरो। ठुल में JUI पारां फ़लस्तीनी अवाम मथां इसराइल जे ज़ुल्म ऐं बर्बरियत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सैयद अब्दुल बासित शाह सालार, मीर हसन बुढ़ो, मौलवी अतीक रहमान सूमरो, फैज़ मोहम्मद नूनारी, डॉक्टर एहतिशामुल हक़ सूमरो, मुमताज़ अली नूनारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मदरसा अल बन्नात खां पैना फ्लैग्स हथनि में खणी इसराइल ऐं अमरीका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज करे धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक जाम थी वई। उन्हीअ मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ़लस्तीनी मज़लूम
मज़लूम अवाम ते इसराइल पारां बमबारी करे दहशतगर्दी जी खुलियल सबूत ॾिनो आहे जेको सरासर फ़लस्तीन सां ज़ुल्म ऐं इंसानी हक़नि जी भनकणी आहे। हिननि चयो त इसराइल ग़ज़ा ते बमबारी बंदि करे जिते हज़ारे बेगुनाह माण्हुनि खे शहीद कयो वञे थो। हिननि अक़वाम मुतहिदा ऐं मुसलमान मुल्कनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते ग़ज़ा में बमबारी ख़त्म करे इसराइल ते पाबंदी मड़ी वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर खंडो स्टाफ वेझो ॻोठ मेवो साहिवाल जे रहवासी उस्ताद पांधी खान सहवाल ऐं शेरदिल साहिवाल जी अमर जी फ़ौतगी ते फ़ौत थियल जे वारस उस्ताद पांधी खान शेरदिल साहिवाल शहबाज साहिवाल शहजाद साहिवाल इरशाद साहिवाल ऐं ॿियनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। साफ़ी फिदा हुसैन सोलंकी SDP अॻवान जाम शौकत अबड़ो रेस अकबर खदरी रहमतुल्लाह तुर्क जमीतुल उलमा इस्लाम अगवान सलीम सिंधी कारी बिलाल उमरानी PP अगवान मियां मोहम्मद शोरो मोहम्मद हसन संग्रासी यूसी फ़कीर नो होथियाणी जे चेयरमैन मिहार सहतो काउंसलर अली गुल खोसो इलाइक़े जे सियासी समाजी मज़हबी अगवान साहिवाल बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे सवे माण्हुनि ॻोठ मेवो साहिवाल पहुची फ़ौत थियल जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। मरहूमा जे रूह खे ऐसाले सवाब पहुचाइण जे लाइ ख़ैरात फ़ी सबिलिल्लाह जो अहतमाम कयो वियो। ठुल रिपोर्ट फेसबुक रोठुल जे C सेक्शन थाणे जे ॻोठ दौरो खोसो जे खोसा बिरादरी पारां बासर बंगलानी बिरादरी जे नाजाइज़ ऐं हमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो मोहम्मद तेब खोसो अज़ीज़ुल्लाह खोसो रहमतुल्लाह खोसो अब्दुल्ला खोसो जी अॻवानी में ॿारनि समेत नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो हंयो वियो जंहिं सबबु ईंदड़ ऐं वेंदड़ ट्रैफ़िक कुझु देरि ताईं मुअतल थी वई। उन्हीअ मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बंगलानी बिरादरी जे बाअसर माण्हुनि असां ते हमिलो करे असांखे पंहिंजी सारियुनि जो डेरो खणण न ॾियनि था। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु नामालूम शरपसंद माण्हुनि पारां बंगलानी बिरादरीअ जो पलाल साड़े विया हुआ जिते असांजो बि अनाज पयल हो पर बंगलानी चवनि था असांजे पलाल खे तव्हां साड़ियो आहे जेको नाक इल्ज़ाम लॻायो वञे थो। हिननि दाईंदे चयो त बंगलानी पलाल साण जो असां मथां इल्ज़ाम मढ़े करे असांखे पंहिंजे डेरे मां अनाज खणण नथा ॾियनि ऐं भतो तलब करे रहिया आहिनि। हिननि चयो त C सेक्शन पुलिस दांह वरणाइण जे लाइ तयारु न आहे। हिननि SSP जे कमबाद खां मुतालबो कयो आहे त बदताख़ुरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्ट फ़हीम अली जट मातली बदीन 27 नवंबर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम बचाव वारी क़ौमी मुहिम जे सिलसिले में डिप्टी कमिश्नर बदीन अब्दुल फताह उलियो जी ज़ेरे सदारत दरबार हाल में ज़िले बदीन जे समूरनि यूनियन काउंसिलनि जे चूंडियल चेयरमैननि सां अहम गॾिजाणी मुनक़द कई वई। गॾिजाणी में चेयरमैन ज़िले काउंसिल अली असगर हले पोटो म्यूनसिपल चेयरमैन बदीन पीर मोहम्मद सालिह कुरैशी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर ज़हीरुद्दीन मेमण एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 जावेद अमन दायरी एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मोहम्मद नवाज़ कलवर डॉक्टर मुमताज़ चांडियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। डिप्टी कमिश्नर बदीन अब्दुल फताह उलियो चयो त पोलियो खां बचाव वारी मुहिम क़ौमी मुहिम आहे। उन मुहिम में चूंडियल नुमाइंदनि जो अहम किरदारु आहे। हिन चयो त मुहिम दौरान पोलियो जा फोड़ा न पियारींदड़नि वालिदैन खे पोलियो जे नुक़सान खां आगाही ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे। चूंडियल नुमाइंदनि जे साथ सां मुहिम खे 100% कामयाबु कंदासीं। उन खां अलावा स्कूलनि में मॉर्निंग असेंबली में पिणु पोलियो मुतलिक़ आगाही ॾिनी पई वञे। हिन वधीक चयो त स्कूलनि में पोलियो जे नुक़सान ते टेबलोस पिणु पेश कया वेंदा। मीरपुर ख़ासि सिटी बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार सवार हिकु ॿारड़े खे अणॼातल कार टक्कर हणी फ़रार थी वियो। ॿारड़ी अस्पताल छॾे फ़रार थी वियो आहे। ॿारड़ी फ़ौत थी वई आहे। नाज़रीन तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ख़बर खां आगाह कयूं त मीरपुर ख़ासि सिटी बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार सवार हिकु ॿारड़ी खे अणॼातल कार टक्कर हणी फ़रार थी वियो। ॿारड़ी अस्पताल छॾे फ़रार थी वियो आहे। ॿार फ़ौत थी वियो आहे। एवान साफ़त सूमार समय जो मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर टाउन कमेटी मटियारी जे चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैद हसन मुर्तज़ा शाह ॼामोट जी सदारत टैक्सीशन जो इजलास थी गुज़रियो। काउंसिल जे तमामु मेंबरनि समेत टाउन ऑफिसर ऐं टैक्सीशन इंचार्ज भरपूर शिरकत कई। इजलास जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां करे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कई वई। इजलास दौरान शहर में टाउन जी मिल्कियत बाबति बहस खां पोइ मुख़्तलिफ़ रिथनि ते चेयरमैन जी इजाज़त सां काउंसिल पारां करारदादूं पास कयूं वयूं। करारदादुनि में शहर अंदरि दुकाननि जे री एग्रीमेंट वाटर सप्लाई जी रहियल बिलनि में अवाम खे रिलीफ कची पिड़ी ऐं पकी पिड़ी चार्जिस में वाद ट्रेड लाइसेंस जो अजरा कयो वियो। इजलास में टाउन ऑफिसर इसरार हैदर मोराई काउंसिल जे मेंबरनि सैद सिकंदर अली शाह परवेज़ अहमद मेमण सैद गुलाम मुस्तफ़ा शाह अब्दुल गफ्फार मेमण आसिफ मेमण अवेस ख़ास केली मजहर ख़ास केली आपा सूफिया गोपाल दास समेत टाउन कमेटी जे मुख़्तलिफ़ ब्रांचनि जे इंचार्जनि शिरकत कई। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी न्यू सईदाबाद प्रेस क्लब अंदर ॻोठ बच्चल काका जे रहवासी इमामुद्दीन काका निज़ामुद्दीन काका ऐं ज़ुल्फ़कार अली काका मीडिया अॻियां दायूं आहे त ॼाम शोरो पावर हाउस जे सब इंजीनियर अली शेर काका ऐं हुन जे भाइटियनि सिकंदर काका सदरदीन काका कामरान काका शाहनवाज़ काका ऐं वज़ीर काका बि बाअसर हुअण सबबि असांजे ॻोठ बच्चल काका जे ॿाहिरां रोज़ाना जी बुनियाद ते हथियार बंदि थी
हरासा था कनि ऐं ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾियण खां पोइ असांजे ॻोठ मां निकिरंदड़ रस्ते ते असांखे क़तल करण जूं ताक में रहनि था। हिननि दायूं आहे त 2 महीना अॻु में इंजीनियर अली शेर काका जे 2 भाइरनि शौकत काका ऐं महबूब काका खे ॻोठ भली ॾिनो। काका में नामालूम माण्हू गोलियूं हणी क़तल करे फ़रार थी विया हुआ। जंहिं वाक़िए जी FIR असांजे भाइरनि ऐं भाणेजनि कमरदीन काका, सलाहुद्दीन काका, नूरदीन काका, अली नवाज़ काका जे ख़िलाफ़ दाख़िल कराए गिरफ़्तार कयो वियो आहे, जेको जेल अंदरि क़ैद आहिनि। हिननि दायूं आहे त असांखे पिणु मुख़्तलिफ़ केसनि में फसायो वियो आहे। असां जॾहिं बि जोडिशनल मजिस्ट्रेट न्यू सैदाबाद में शुनवाई ते था वञूं त मज़कूरा बाअसर शख़्स हथियारबंदनि थी कोर्ट जे ॿाहिरां असांखे क़तल करण जी कोशिश था कनि। हिननि वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG पुलिस सिंध, DIG पुलिस ऐं SSP मटियारी खे तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर सियासी समाजी वर्कर मोहरम अली सोलंकी तरफ़ां सिंध प्रेस क्लब में हर जे चूंडियल वाडीअ जे मान में पंहिंजे हाउस सेंधल महसर में चांहि पार्टी रखी वई। चांहि पार्टी में सरप्रस्त MD मुनीर लाशारी, सरप्रस्त साहब खान हालो, कायम मकाम सदर फैज़ मोहम्मद पंवर, नायब सदर मुख्तियार अली सिंधी, डिप्टी सेक्रेटरी नसरुल्लाह सोलंकी, प्रेस तर्जमान मज़हर अली भुट्टो ऐं ॾारो अहद भुट्टो शिरकत कई। उन मौक़े ते सियासी समाजी वर्कर मोहरम सोलंकी चयो त सिंध प्रेस क्लब मेहर जा 100% ऐं हक़ सच लिखियो आहे। ग़रीब मिसकिन बेपहुच माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। मेहर शहर जे हर इशू ते लिखी पाण मल्हायो आहे। मां सॼे सथ जो थोराइतो आहियां जिन टाइम ॾेई मुंहिंजे हाउस ते पहुची मुंहिंजो मान मथऊं कयो आहे। साफ़ी चयो त असांजो कलम सदाईं लिखण लाइ तयारु आहे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। सिजावल में रेवेन्यू मुलाज़मन ऐं असिस्टेंट कमिश्नर सिजावल विच में 3 ॾींहंनि ताईं हलंदड़ छिकताण वधण बार DC सिजावल ऐं अॻूणो ज़िले नाज़िम सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी नोटिस वरितो। धरणे में पहुची मुलाज़मन विच में ॻाल्हियूं करे 15 ॾींहंनि जी ख़ातिरी कराई। सिजावल में असिस्टेंट कमिश्नर रिज़वान आलम शेख पारां मुलाज़मन खे मारकुट ऐं गारगन करण ख़िलाफ़ आपका ऑल रेवेन्यू एम्प्लॉइज़ एसोसिएशन, ऑल रेवेन्यू लोअर स्टाफ एसोसिएशन, तपेदार एसोसिएशन ऐं आल मुलाज़िम इत्तेहाद पारां ऑफिस जे तालाबंदी करे कमु छॾे हड़ताल करे मुख़्तियारकार ऑफिस अॻियां टेंट हणी धरणो हंयो वियो, जेको 3 ॾींहं जारी रहण बाद डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वाजिद शेख धरणे वारी जाइ पहुची मुलाज़मन सां ॻाल्हियूं करे 15 ॾींहंनि जी ख़ातिरी कराई। जंहिं बाद मुलाज़मन धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो। उन मौक़े ते अल्ताफ़ मल्ला, आफ्ताब शाह, अज़ीज़ बाघल, मुज़फ़र अली लगारी ऐं ॿियनि चयो त EC सिजावल रिज़वान आलम शेख मुलाज़मन सां बदकलामी, गारगन ऐं मारकुट करण जे ख़िलाफ़ असांजो धरणो 3 ॾींहं जारी रहण बाद DC सिजावल अब्दुल वाजिद शेख असां वटि पहुतो, जंहिं चयो त मूंखे 15 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। ऐं उनखे सम्झायां थो, उन जे बावजूदि उन पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त आउं तव्हां सां हर मास गॾु रहंदुसि। हिननि चयो त असां DC सिजावल खे मान ॾींदे 15 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे। उन जे बावजूदि इंसाफ़ न थियो त असां उन जे ख़िलाफ़ ॿीहर तहरीक हलाइण जो ऐलान कंदासीं।